ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 18 स्कंद जे 22 अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त भगवान श्री नारायण जी वामन रूप में राजा बलीअ जी परीक्षा वठनि था ऐं तंहिं बाद उन्हनि खे सुतल लोक जो राज ॾियनि था ऐं चवनि था त इंद्र मनवंतर में हू देवराज इंद्र जो राज राजा बलीअ खे ॾींदा। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जो 23 अध्याय शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा बलीअ जो सुतल लोक में वञणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, इहा ॻाल्हि वामन जीअ खां ॿुधी राजा बली बंधननि खां छुटी ॾाढो ख़ुशि थियो ऐं वामन भॻवान खे हथ जोड़े चवणु लॻो त हे प्रभु, तव्हां जेका आज्ञा ॾियो तंहिं में मां ख़ुशि आहियां। जिन चरणनि जो दर्शन श्री महादेव ब्रह्मा ॿियनि देवताउनि ऐं रखेश्वरनि खे ध्यान में बि नथो मिले, सो चरण तव्हां मुंहिंजे सर ते रखियो। मां उनखे दंडवत करियां थो ऐं पाण जहिड़ो इंद्र, कुबेर, वरुण ऐं ॿिए कंहिंखे बि भाग वारो नथो सम्झां। इहा ॻाल्हि वामन भॻवान खे चई राजा बली पंहिंजे ॾाॾे पहलाज भक्त खे प्रणाम कयो। पहलाज भक्त अखियुनि में पाणी आणे पंहिंजे पोटे राजा बलीअ खे गले सां लाथो, उन जे ज्ञान जी वॾाई कई ऐं हथ जोड़े वामन भॻवान खे चयो त हे वेंकटनाथ, राजा बलीअ जो वॾो भाग आहे, छो त जहिड़ो तव्हां राजा बलीअ ते दयाल थिया आहियो तहिड़ो ब्रह्मा ऐं महादेव ते बि न थिया आहियो, छो त उन्हनि खां कॾहिं का बि शइ तव्हां न घुरी ऐं जंहिं तव्हांजे चरण कमलनि जो ध्यानु ब्रह्मा जी ऐं ॿिया देवताऊं ऐं वॾा वॾा रखेश्वर 8 ई पेर पंहिंजे हृदय में रखनि था, तंहिं चरण खे राजा बली धोई चरणामृत वरितो। न त असां दैतनि जो जे मांस खाइण ऐं शराब पीअण वारा अधर्मी आहियूं, तिन जो अहिड़ो भाग किथां थो जागी सघे। उन करे मूं सम्झियो त तव्हां नीच ज़ात जो वीचार न करे फ़क़ति पंहिंजे भक्तनि जी मनोकामना पूरी करियो था। सभई चओ जय वामन भॻवान। जीअं कुल्प वृक्ष सभिनी खे मर्ज़ीअ मूजिबि फल ॾिए थो, तीअं तव्हां परमेश्वर पंहिंजे भक्तनि जी मर्ज़ीअ मूजिबि भीख घुरणु क़बूल कई। ॿियो कहिड़ो अहिड़ो दीन दयाल हूंदो। इहा स्तुति ॿुधी वामन भॻवान चयो त हे पहलाज, मूं सुतल लोक जो राज राजा बलीअ खे ॾिनो आहे, तूं बि उते वञी वटसि रहो ऐं मां संदसि दरवाज़े ते तरार खणी 8 ई पेर हाज़िर रहंदसि। मुंहिंजे मुखार वंड ॾिसण ऐं तुंहिंजे सत्संग सबबि उनखे कुझु बि दुख या फ़िकर मालूम न थींदो त 8 मनवंतर अचण ताईं वक़्तु गुज़रंदो जो राजा बली इंद्र थींदो। उन वक़्त ताईं तूं मुंहिंजो दर्शन ध्यान में पाईंदो हुएं, सो अॼु खां वठी मुंहिंजो ऐं तुंहिंजी मुलाक़ात रूबरू थियण में ईंदी। जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी राजा बली ऐं पहलाज भक्त वामन भॻवान खे दंडवत करे पंहिंजे कुटुंब समेत सुतल लोक में हलिया विया। तॾहिं शुक्राचार्य अची वामन जीअ खे दंडवत करे वेनती कई त हे प्रभु, मूंखे ब्राह्मण ऐं पंडित हुअण ते बि संसारी माया व्यापण सां
मन में कहिड़ी कुबिया आई जो मूं राजा बलीअ खे पृथ्वी दान ॾियण खां मना कई। लेकिन उनजो नसीब अहिड़ो ज़ोर हो जो उन मुंहिंजो चवणु न मञियो, न कि पंहिंजी ॻाल्हि खां फिरियो। सो तव्हां मुंहिंजो अपराध खिमिया करे मूंखे बि आज्ञा ॾियो त मां बि सुतल लोक में वञी राजा बलीअ वटि रहां ऐं अहिड़ो वरदान ॾियो जो वरी मूंखे अहिड़ी कुबिया न अचे। इहो ॿुधी वामन भॻवान शुक्राचार्य खे चयो त चङो, तूं बि सुतल लोक में वञी राजा बलीअ वटि रहो, लेकिन वरी कॾहिं बि अहिड़ी बुरी सलाह उनखे मतां ॾीं ऐं तूं पंहिंजे चेले खे 100 मां बाक़ी बचियल हिकु यज्ञ पूरो कराए। तॾहिं शुक्राचार्य चयो त हे ज्योति स्वरूप, जिते तव्हांजे नाले वठण सां यज्ञ पूरो थिए थो उते अव्हां जा चरण आया, तॾहिं उन जे पूरे थियण में कहिड़ो शक रहियो। लेकिन तव्हांजी आज्ञा सां यज्ञ में पछाड़ीअ जी आहुति विझां थो। जॾहिं शुक्राचार्य पूरी आहुति ॾेई पाण बि सुतल लोक में हलियो वियो, तॾहिं ब्रह्मा जी ऐं ॿिया देवताऊं उन जो नालो पाईंदड़ रखी उनखे विमाण ते चाढ़े सुर्ग लोक ॾांहुं हलिया विया। जॾहिं वामन भॻवान उते पहुची इंद्रपुरीअ जो राज देवताउनि खे सौंपियो, तॾहिं देवताउनि वामन जी ऐं अदितीअ जो नालो ॻाईंदा आनंद सां पंहिंजे पंहिंजे लोक ॾांहुं हलिया विया। इंद्र पंहिंजो राज पाए सुख सां रहणु लॻो ऐं वामन जी वैकुंठ ॾांहुं पधारे वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, तो जेका मूं खां वामन अवतार जी कथा पुछी हुई सा मूं तोखे ॿुधाई। जेको पंहिंजे सचे मन सां इहा कथा पढ़ंदो या ॿुधंदो सो ज़रूरु मुक्त पदवीअ खे पाईंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 23 संपूर्ण थियो। अध्याय 24 मत्स्य अवतार जी कथा। राजा परीक्षित इहा कथा ॿुधी चयो त हे सुखदेव जी स्वामी, मुंहिंजो मन श्री नारायण जी जे अवतारनि जी कथा ॿुधण मां ॾापे ई नथो। तंहिं करे हाणे मां मत्स्य अवतार जी कथा ॿुधणु चाहियां थो त त्रिलोकीनाथ परमेश्वर मछलीअ जो अवतार छो वरितो। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, आदि पुरुष भॻवान जनम ऐं मरण खां रहित आहे, लेकिन अवतार फ़क़ति उन वास्ते वठे थो जीअं संदसि हरि भक्त उन्हनि अवतारनि जी कथा पढ़ी ऐं ॿुधी भवसागर मां पार लंघे वञनि। जॾहिं गऊं ब्रह्मण देवता पृथ्वी धर्म ऐं हरि भक्तनि ते दुख पवे थो, तॾहिं हू नंढे या वॾे जीव जो वीचार न करे अवतार वठे थो। मत्स्य अवतार जी कथा कुझु हिन तरह आहे त हिकिड़े भेरे जगत प्रलय हुअण ते श्री ब्रह्मा जी सुम्ही पियो। उनखे निंड में ॾिसी हैग्रियो दैत संदसि वात मां वेद कढी पाताल में खणी वियो। तॾहिं ब्रह्मा जी जागी श्री नारायण जी खे वेनती कई त हे महाराज, हैग्रियो दैत वेद चोराए वियो आहे ऐं वेद खां सवाइ दुनिया जो कमु थी नथो सघे ऐं दैत तमामु बलवान आहिनि, तंहिं करे मां ऐं देवताऊं खेसि जीते कोन सघंदासूं। सो तव्हां दया करे वेद आरण जी का तजवीज़ करियो। राजा सत्यव्रत श्राद्ध देव जे पुटु राजगद्दी छॾे 10,000 वरिय तप करे महाप्रलय ॾिसण जी इच्छा कई हुई। श्री नारायण जी ब्रह्मा जी वेनती करण ते वेद आरण ऐं राजा सत्यव्रत पंहिंजे भक्त जी इच्छा पूरी करण वास्ते मत्स्य अवतार वरितो। हिकिड़े ॾींहुं राजा सत्यव्रत कीर्तमाला नदीअ में सनानु करणु वियो। जॾहिं सनानु करे तर्पण करण वास्ते पाणी ॿिन्ही हथनि में खयो, तॾहिं उनखे हिकिड़ी तमामु नंढड़ी मछली अंचलीअ में अची चयो त हे राजा, मां तमामु दुखी ऐं लाचार थी तुंहिंजी शरण में आई आहियां। सो जे तूं मूंखे पाणीअ में खणी उछलाईंदे त
वॾियूं मच्छियूं मूं खे खाई वेंदियूं। तंहिं करे मां चाहियां थी त नदीअ में न विझी ॿिए कंहिं हंधि रखी मुंहिंजी पालना करियो। राजा इहा ॻाल्हि ॿुधी अजब में पइजी मन में चयो त हीअ मछली आदमियुनि वांगुरु ॻाल्हाए थी। इहा बि अजब ॻाल्हि चइबी, सो हिन जी रक्षा ज़रूरु करणु घुरिजे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जे 24 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।